ऐं हिननि जी मोहब्बत हज़रत शेर मुस्तफ़ा सां हुआ ऐं नाले वठण जा ॾुखिया बि कोन्हनि। हिननि सभिनी जो मां शुक्रियो बजा आणियां। ख़ासि तौर ते जेके वॾी उमिरि जा आहिनि उन्हनि सफ़र करे कराची खां क़िबला काज़ी साहब, हैदराबाद खां क़िबला बरकाती साहब तशरीफ़ वठी आया। साईं क़िबला अयूब जान सरहंदी, साईं क़िबला मियां एजाज़ अहमद साहब, साईं प्रोफेसर गुलाम अब्बास कादरी साहब कराची खां सफ़र करे आया। ॿिया खोड़ आलिम सगोरा तव्हां ॾिसी रहिया आहियो। मुंहिंजी ॾाढी कारी आहे, हिननि जी सुहारी अछी आहे। ही सफ़र करे जेकॾहिं अॼु तव्हां वटि आया त उन सोणे शेर मुस्तफ़ा जी मोहब्बत जे करे आया आहिनि कि दुनिया जी लालच जे करे कोन आया। मां तव्हां खां थो पुछां, तव्हां मूं ॾे थोरो तवजो करे मुंहिंजो अदा ॿ टे ॻाल्हियूं ॿुधंदव, भॼण जो मूड अथव। मुश्किल आहे यार, ईअं तव्हां संगत कान निभाई। अञा त शेर मुस्तफ़ा जे वए खे 5 महीना मस थिया न। वेहो त सही, तव्हां आया हो पंधु करे, कुझु त दिलि जूं ॻाल्हियूं कयूं, कुझु पाण में ॻाल्हियूं सलियूं, के ॾुखनि जूं ॻाल्हियूं अॼु मां तव्हां सां कोन कंदुसि। मां टीजे ते हज़रत मुफ्ती साहिब जे ते तव्हांखे अर्ज़ु कयो हो त ॾुख जी ॻाल्हि मां न कंदुसि तव्हां सां, छो त सभिनी खे ख़बर हुआ। मूंखे सिर्फ़ु इहो अर्ज़ु करणो आहे तव्हांजी ख़िदमत में त तव्हां हज़रत मुफ्ती साहिब रहमतुल्लाह ताला अलैहि जी विसाल मुबारक ते तव्हां सफ़र करे पंधु करे आयव। हक़ीक़त वा जेॾी महिल तव्हां शाहपुर चाकर में आयव त मूंखे ईअं कोन लॻो त पोइ हज़रत मुफ्ती साहब अब्दुल रहीम रहमतुल्लाह ताला अलैहि रुगो 4 पुटनि ऐं 3 न्याणियुनि जो वालिद हुयो, पर मूंखे ईअं लॻो उन ॾिहाड़े 29 मार्च ते हज़रत मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी हर उन माण्हूअ जो वालिद वा रूहानी जंहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चयो। बटाक जी ॻाल्हि आहे कान। नहीं मूंखे इहो कुझु चवण जी ज़रूरत आहे, पर मां तव्हांजो हक़ीक़त पुछो, तव्हांजा थोरा मां नथो लाहे सघां। मां तव्हांजो शुक्रियो, ये जेका मुंहिंजे वात में ज़ुबान हुआ इन में एतिरी ताक़त नाहे जो शुक्रियो तव्हांजो बजा आणे सघां। मुंहिंजा उलमा, मशाइख, सादात, बुज़ुर्ग परे परे खां आया आहिनि। हक़ीक़त आहे जेतिरा भोजन 400 हूंदा, 500 हूंदा, मां 500 जगहनि ते पहुची सघां थो, सफ़र करे सघां थो, पर अदा मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी जेका इहा फ़क़ीर उम्मत आहे या लखनि में आहे, फ़क़ीर कोन पहुची सघंदो। तव्हांखे सिलो मुस्तफ़ा पाण रब जी बारगाह मां वठी करे पाण क़यामत जे ॾिहाड़े अता फरमाईंदो। 400 सां संगत मां निभाए वेंदुसि, उन्हनि सां ताल्लुक़ रखी वेंदुसि। नियाज़मंदी जो जेको मुंहिंजो ताल्लुक़ आहे, उन्हनि जी ख़ानकाहुनि ते, उन्हनि जे मदरसनि ते मां हाज़िर थींदुसि। हू मुंहिंजी ख़िदमत खे बि क़बूल कंदा। पर तव्हां मूंखे त ख़बर कान्हे कि सोबतपुर बलोचिस्तान मां, के जाफराबाद मां हलिया आहिनि, के लशमेले खुशदार मां हलिया आहिनि, के सिंध जे हिन बदीन वारे आख़िरी पट्टी जेको दुनिया जो दंगो आहे उतां हलिया आहिनि, के थरपारकर मां हलिया आहिनि, के नवाब शाह सागर मां ज़िलनि जा केतिरा नाला खणा। पर मां चवां थो त अॼु हज़रत मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह ताला अलैहि हिन जहान मां पर्दो ज़रूर फरमायो आहे। हिकिड़ो फ़क़ीर आहे, न ख़्वाब ॾिठो आहे। मां हुनजो नालो नथो खणां, जो इजाज़त न आहे मूंखे नालो खणण जी। हू चवे थो त हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह ताला अलैहि खे मां ख़्वाब में ॾिठो। रमज़ान शरीफ़ जी ॻाल्हि आहे, मां जाॻो पिया, तवजो आहे। मुफ्ती साहब खे मां ख़्वाब में ॾिठो। हू मूंखे ॿुधाइण वारो, असांजी मुफ्ती साहब इहा तरबियत ई कोन फरमाई त गिटीअ जे कुंड ते जेको बि बीही चवई त तुंहिंजे अबे जो शान हे आहे, त ईअं ॿुधी करे वरी स्टेज ते बयानु कर। न, मुफ्ती साहब असांजी तरबियत इहा फरमाई, जॾहिं बि ॻाल्हि ॿुधो त ॾिसंदा कयो त करण वारो केरु आहे, ॻाल्हि कीअं थो करे, सच थो चवे या कूड़ थो चवे, हुनजी परख कयो। छो त काइनात में सभिनीनि खां वॾी ज़ात मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी आहे। जेकॾहिं ईअं ई हर माण्हू जी ॻाल्हि मञणी हुजे हा त सभिनीनि खां पहिरें मुस्तफ़ा जी ॻाल्हि मञिजे हा, हदीस जी छंड छाण न कजे हा। पर आलिमनि फरमायो त माण्हुनि में हवाए नफ़्स हूंदो आहे, नफ़्स जी पैरवी कंदा आहिनि। इन जे करे ज़रूरी आहे त ॾिसो त सही मुस्तफ़ा जी हदीस बयानु करण वारो केरु आहे। जेकॾहिं मुस्तफ़ा जी हदीस बयानु करण वारो को ठुड़ हुआ त थुक बि न हणिजांइ। मुस्तफ़ा जो उम्मती सचो आशिक़ आहे, सीने ते लॻाए अखियुनि जो ठार रहंदो असांजो। इहो कानून आहे शरीयत जो। आलिम वेठा, मां हिननि जी इजाज़त सां इहो कानून थो तव्हांखे बयानु कयां सवलो करे। नबी साईं जी हदीस उन लाइ बि आलिमनि फरमायो त छंड छाण कयो, उन जी तहक़ीक़ कयो। पोइ अॼुकल्ह छा थी वियो आहे, जेको कुंड ते बीही करे चवे त मुंहिंजे फलाणे जो शान हे आहे, अदा शान ज़रूर हूंदो, पर जेका हुजे ॻाल्हि, मुफ्ती साहिब फरमाईंदा त मां इहा ॻाल्हि तॾहिं कई जंहिं माण्हू मूंसां ॻाल्हि कई उहो हाफ़िज़ क़ुरान आहे, आलिम दीन आहे,
ऐं हुन ख्वाब आम ॾिहाड़नि में कोन ॾिठो आहे, रमज़ान जे आख़िरी ॾिहाड़नि में लैलतुल क़द्र वारी रातिनि में इहो ख्वाब ॾिठो आहे। ऐं मां जेका ॻाल्हि कंदुसि ज़िमेदारी सां कंदुसि। हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फरमाईंदा, तव्हांखे यादि आहे, अबा सुनियो मुफ्ती साहब विसरियो त कोन्हे न, यादि आहे न मुफ्ती साहब? छो त मां इहा ॻाल्हि साथी कंदो आहियां, मां एॾो पढ़ियल न आहियां। साईं मुफ्ती नूर नबी साहब जेको आहे सो इहा सवली ॿोली में ईअं चइजे अटकल कई हले छा, पंहिंजो वज़न हल्को कई हले छा। मां मिसकीन जे मथां खणी वज़न रखी, मां एॾो पढ़ियल कोन आहियां, पढ़ियल साईं मुफ्ती साहब आहे। ॿियो हज़रत मुफ्ती साहब जी ख़िदमत में बि तमामु घणो हुन वक़्तु रहियो आहे, मां हुनखे पढ़ायां कोन थो, हुनजी मां अजाई तारीफ़ कोन थो कयां। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो आहे, जेको पूरी तारीफ़ करे हुनजे मुंहं में धूड़ आहे। मां चवां थो त असां मुंहं में धूड़ वारा न आहियूं, मुस्तफ़ा जा परवान आहियूं, असांजे मुंहं में नूर हूंदो आहे, नूर। मां हिननि जी थो ॻाल्हि कयां, पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां। ही जेके बुज़ुर्ग असांजा वेठा उस्ताद आलिम सगोरा वेठा, त हुन आलिम सगोरे मूंखे फरमायो त मां मुफ्ती साहब रहमतुल्लाह ताला अलैह खे ख्वाब में ॾिठो। ऐं उन में तव्हांजे हिकिड़े सुवाल जो जवाबु आहे। तमाम घणा सुवाल कया, ऐं अॼुकल्ह त हिकिड़ी फेसबुक निकिरी पई आहे, पोइ मां वरी सवली ॿोली में चवंदो आहियां, अबा भोलड़े जे हथ में माचिस जीअं ॾिबो आहे न, अॼुकल्ह फेसबुक बि ईअं अथव, भोलड़े जे हथ में माचिस ॾिबो माना जिथे वणे बाहि लॻाए, या फेसबुक जाता उन में कंहिं इज़तदार जी इज़त महफ़ूज़ न आहे, ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे, अख़लाक न आहे, माण्हुनि जा सुवाल अजीब आहिनि। पर मां चवां थो, जिन दिलि सां सुवाल कयो, जिन एतिराज़ लाइ कयो, उन्हनि जो जवाबु न आहे। मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी तोड़े जो क़ब्र मुबारक में या मज़ार मुबारक में आहे, पर जवाबु पंहिंजे सजणनि खे अता फरमायो। उन सां गॾिजे हाफ़िज़ क़ुर्आन आलिम दीन मूंखे फरमायो, रमज़ान जे आख़िरी ॾहे में मां ख्वाब ॾिठो आहे। हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह ताला अलैह खे मूं ज़ियारत कई, मूं अर्ज़ कयो, क़िबला तव्हां त जहान छॾे विया आहियो। मुफ्ती साहब फरमायो, इहो रब जो अमर हुयो, उन जे करे असां पर्दो कयो आहे। वरी मां अर्ज़ कयो त क़िबला इहो जनाज़े में एॾी तकड़ छो? माण्हू त चवंदा आहिनि त 3 ॾींहं रखिजो त मख़लूक कठी थिए, रोब ताब थिए, माण्हुनि खे ख़बर पए त क्या जनाज़ा हुआ था, माण्हुनि खे ख़बर पवणु घुरिजे को रोब ठहे। पर तव्हां तकड़ छो फरमाई? मां तव्हांखे अर्ज़ थो कयां, क़िबला मुफ्ती नूर नबी साहब वेठा, इहे असांजा सभु सिकंदरी वेठा आहिनि। मुफ्ती साहब हयाती में ई फरमाईंदा त बाबा सुन्नत जी पैरवी न छॾियो, सुन्नत जी, मुंहिंजे मुस्तफ़ा जी पैरवी इहा वा त इंसान जो जीअं रूह कबज़ थी वञे, कफ़स अंसरी मां परवाज़ करे वञे, त उहो माण्हू उनजो जेको लटो कपिड़ो आहे पूरो करण खां पोइ देरि न कजे, अज़ीज़ कार में मौजूदु हुजे, इहो सुन्नत वा। हज़रत मुफ्ती साहब असांखे हयाती में फरमाईंदा, पंहिंजो अखर वठी पंहिंजो नालो वठी खणी न चवनि, पर असांखे चवंदा त इहो ग़लति तरीक़ो आहे। असां अल्हम्दुलिल्लाह एतिरो वक़्तु ॾिनो जंहिंमें बलोचिस्तान सिंध जे चइनी कुंडनि खां अल्हम्दुलिल्लाह को बि सुन्नी रहियो कोन। मुफ्ती साहब खां हुन ॿियो सुवाल कयो, क़िबला तव्हां जनाज़े में तकड़ छो कराई? अबा सुनियो, ॿुधो पिया मुंहिंजी ॻाल्हि, ऐं अॼु मां तव्हां सां ॻाल्हियूं करण लाइ आयो आहियां। जेके विया शायदि मोटी आया, नारो त हणो हिकु दफ़ो सुभान अल्लाह, मोटी आया, भॻा पे विया हले करे। अबा असां को काॾे कोन भॼी सघंदव, तव्हां कोन भॼी सघंदव। असां छो? असां अमीर न आहियूं, असां ॾोकड़ वारा न आहियूं, असां पैसे वारा न आहियूं। पर एतिरो मां तोखे दिलि सां पंहिंजी सचाई सां चवां थो, जे मुंहिंजी ॻाल्हि सची हूंदी त तुंहिंजे दिलि ते असर कंदी। मूंखे इन ॻाल्हि ते फ़ख्रु आहे, ऐं मां हिननि आलिमनि हिननि बुज़ुर्गनि जे साम्हूं ऐं तव्हां मुस्तफ़ा जी उम्मत जे साम्हूं अर्ज़ कयां थो, मूंखे इन ॻाल्हि ते फ़ख्रु आहे। अमीर ज़रूर न आहियां, पर कसम आहे मां मुस्तफ़ा जे दर जो ग़ुलाम ज़रूर आहियां। उन आलिम सगोरे अर्ज़ कयो, क़िबला जनाज़े में एतिरी तकड़, अञा तव्हांजो शान त एॾो आहे जो अञा 2-3 ॾींहं को ॾींहुं पारो अञा तव्हांखे इंतज़ार कराइजे हा, सिंध सॼी मां अवाम अचे हा। मुफ्ती साहब जवाब छा अता फरमायो? इहो मुंहिंजो जवाबु हुयो, पर पाण जवाब अता फरमायो अॼु मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, जो कंहिंजे दिलि में मथां दुख रहिजी वञे त तकड़ कई साहिबज़ादनि, साईं जे ॿाहिरनि तकड़ कराई, अलाए छा। मुफ्ती साहब फरमायो, जेकॾहिं मां देरि करायां हा त मुस्तफ़ा जी उम्मत खे तकलीफ़ थिए हा। मुफ्ती अब्दुल रहीम जो शान ई न आहे त मुस्तफ़ा जे परवाननि खे तकलीफ़ पहुचाए, मां पाण तकड़ कराई आहे। हिकु इहो तव्हांजे सुवाल जो जवाबु आहे, हालांकि तकड़ एतिरी कान थी, माक़ूल वक़्तु हुयो, तव्हां सिंध जे चइनी कुंडनि मां पहुता। ॿियो सुवाल, मां सिंध जे कुंड कुड़छ में, इजाज़त आहे न 2 मिंट में ॻाल्हायूं? साईं बि फरमाईंदो, हाणे माइक ते चढ़ियो बीठो आहे, घुरे थो इजाज़त, न कंदो मां सभु ठहे कान थी ॻाल्हि, माज़ूरत पाए सघे। पर ॻाल्हियूं इन जे करे त मां सफ़र थो कयां न, मुस्तफ़ा जे सचे सफ़र कयां थो, सिंध जे कुंड कुड़छ में हलां थो, घुमां थो।
सिंध में मागारो फकीरन के तालिबन के अर्ज पे कयो सिंध में सभिनीनि खां वधीक सफ़र मां मुशाबहत कोन थो ॾियां मां कॾहिं बि पीरनि जी रेस लॻाइण पसंदि न कंदो आहियां नहीं हज़रत मुफ्ती साहिब पीरनि जी रेस लॻाईंदा मां वारो मथे तो वारो हेठि न हा तूं ईअं चओ त मुंहिंजूं अखियूं पंहिंजे सॼण खां सवा को न ॾिसंदियूं आहिनि इहा ॿी ॻाल्हि आहे पर रेस न लॻाईंदो कर पीरनि जी मां बिना तशबीह जे चवां थो सिंध जी कुंड ऐं कुड़छ में को बस्ती नाहे को वाहण नाहे जंहिं जॻह ते उन उत्तर वारे पीर सैयद मोहम्मद राशिद रोज़े घणी सफ़र न कयो हुजे ऐं हिन 14वीं सदी 15वीं सदीअ में उन जॻह जॻह कदम कदम हज़रत मुफ्ती अब्दुल रहीम उन जॻह ते घुमायो आहे हज़रत इमामुल आरिफीन जो फैज़ आहे हाणे मुफ्ती साहब पर्दो फरमाए विया आहिनि रियाकारी जो ख़तरो बि न रहियो आहे मां सुवाल कयो क़िबला ज़ियारत कंहिं कंहिंजी थी अथव कंहिंखे न इंसान खे अॼुकल्ह मिसाल ॾींदा आहिनि सिंधीअ में त कोए खे मिली हरीड़ पोइ छाची मां पंसारी ॾिस त सही मुस्तफ़ा जे आशिकनि जो शान मां साईं को सुवाल कंदो हुउसि साईं मुफ्ती साहब नूर नबी सुवाल घटि फरमाईंदा गॾु सोबत साईं खे घणी पर मां वरी थोरो बेवकूफ़ ख़्याल जो पोइ सुवाल साईं खां घणा कयां पोइ साईं खे अर्ज़ु कयो क़िबला ॾियो ख़बर ज़ियारत तव्हांखे कंहिंजी थी ॾिस सही हुन आशिक जो सीनो मूंखे सभिनीनि खां पहिरियों फरमायो त छॾे ॾियो हिन ॻाल्हि खे छो था पुछो साईं ॿुधायो महिरबानी फरमाए पाण हेठों को था शुरू कयूं पाण फरमायो वेझी सदीअ जे आलिमनि मां जेकॾहिं मूंखे सभ खां वधीक ज़ियारत थी आहे त उहो हज़रत इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेलवी आहे मां जो हाणे साईं राज़ी थी पियो आहे हाणे ॻाल्हि खुली पई आहे दिलि साईं जी ओपन थी वई आहे हाणे थोरो अञा वधायां अॻिते मन वञी अॻिते ॻाल्हि खुले उहो अर्ज़ु कयो क़िबला अञा मथे कंहिंजी ज़ियारत थी आहे पाण फरमाए था कसम अल्लाह जो जीअं आहीने में मूंखे पंहिंजी सूरत यादि आहे मूंखे हज़रत इमामुल आरिफीन पीर रोज़े वारे एतिरे दफ़ा ज़ियारत कराई आहे जो मूंखे उन्हनि जी बि सूरत अखियुनि में अञा यादि आहे मां चयो अॻिते हलूं अञा मथे हलूं अञा सुवाल कयूं मूं अर्ज़ु कयो क़िबला अञा पर इहे सभई हिकु जॻह जा सुवाल न अथव इहे मुख़्तलिफ़ मजलिसनि जा सुवाल आहिनि जेके मां तव्हांखे गॾे पियो ॿुधायां जीअं हदीस जा मुख़्तलिफ़ हिसा हूंदा आहिनि पोइ गॾे हदीस बयानु कबी आहे त मां अर्ज़ु कयो त क़िबला अॻिते तव्हांखे कंहिंजो ज़ियारत नसीब थी आहे मां तोखे अर्ज़ु कयां तूं चवंदो ह जीलानी सादात सदोरा वेठा आहिनि हज़रत साईं हुसैन शाह करोड़ी वारो रहमतुल्लाह ताला अलैह हज़रत मुफ्ती साहब जी उन सां तमामु घणी मोहबत हुई उन्हनि जा साहबज़ादा उन्हनि जी खानकाह जा सजादा नशीन मौजूद आहिनि जीलानी सादात मौजूद आहिनि मुफ्ती साहब फरमायो कसम अल्लाह जो मां हज़रत पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानीअ जी ज़ियारत कई अब्दुल कादिर जीलानी मूंखे भाकुर खणी पातो मां चयो त हाणे अॻिते हलां पर अदा पुट पीउ केॾो बकुल मंद थी केॾो सियाणो पर उहो त पीउ आहे न ऐं सुल्तानुल वाइज़ीन आहे शम्सुल उलमा आहे उन सामारे जे शहनशाह उन सामारे जे आलिम उन सामारे जे आरिफ हज़रत ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं हीअ स्टेज भरियल हुई सभु आलिम उन्हनि मां अक्सर उन वक़्तु मौजूद हुया जॾहिं आलिमनि जी स्टेज भरियल हुई ऐं उन फरमायो हुयो त अॼु मुफ्ती साहब 14 रबीउल अव्वल ते तकरीर जो हक़ अदा फरमायो आहे ऐं मां मुफ्ती साहब खे शम्सुल उलमा ऐं ॿिए प्रोग्राम में फरमायो त सुल्तानुल वाइज़ीन जो लक़ब थो ॾियां सुल्तानुल वाइज़ीन जी माना जी ख़बर अथव माना वा त जेके वाइज़ कंदा आहिनि नसीहतूं कंदा आहिनि उन्हनि जो बादशाह आलिम आहे हाणे छा फरमाईंदा त मां मुफ्ती अब्दुल रहीम रहमतुल्लाह ताला अलैह खे जेको इहो लक़ब आहे सुल्तानुल वाइज़ीन जो साईं जो साहबज़ादो सजादा नशीन मौजूद आहे साईं जे खानदान जा ॿिया फर्द हिते मौजूद आहिनि पाण फरमाईंदा रुगो मां लक़ब कोन वरितो मतां सम्झो त लक़ब आहे मूंखे तव्हां चओ था डॉक्टर आहे मूंखे चओ था मुफ्ती आहे मूंखे त मुंहिंजे हाल जी ख़बर आहे केतिरो मुफ्ती आहे केतिरो आलिम आहे उहा मूंखे पंहिंजे गिरेबान जी ख़बर आहे पर हू आरिफ फरमाए थो हू आलिम फरमाए थो मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी सामारे वारो बुज़ुर्ग उहो फरमाए थो त मां मुफ्ती साहब खे इहो सुल्तानीअ जो रुगो लक़ब कोन वठी ॾिनो हो मुफ्ती साहब खे इहो सुल्ताननि वारा पावर बि मुस्तफ़ा जी बारगाह में वठी करे ॾेई छॾिया सिर्फ़ ॿुधाइण जो ही मक़सदु आहे सिर्फ़ ॿुधाइण जो ही मक़सदु आहे त वालिद आहे पुट आहे मां चयो मथे गौस पाक ताईं ॻाल्हि थी वई अॼु मां तव्हांजे साम्हूं राज़ खोले छॾियो छो त रियाकारी जो हाणे शुबो न आहे ज़िंदगी में शुबो पैदा थींदो आहे इंसान में रियाकारी थींदी आहे मुफ्ती साहब हाणे पर्दो फरमायो आहे हाणे इहो इरशाद फरमायो मां चयो मथे हलो
पर जेका मां तोखे ॻाल्हि पे कई त सीनो हुननि जो समुंड आहे, माण्हुनि खे थोरो कतरो मिली वञे त उबरी पवनि। मां मुफ़्ती साहब कुझु इरशाद कोन फरमायो। मां चयो कि अञा मथे कंहिंजी ज़ियारत थी आहे, अञा मथे मुफ़्ती साहब ख़ामोश थी विया। बिल आख़िर मां ख़ुदि अर्ज़ु कयो कि छा रसूलुल्लाह जी तव्हांखे ज़ियारत थी? मुफ़्ती साहब मूंखे को बि जवाब कोन अता फरमायो, पाण ख़ामोश रहिया। साईं जा बिरादर हिते वेठा आहिनि, डॉक्टर साईं नज़र हुसैन सॼो मेरो साईं सां गुज़ारियो, दुआ कयो त रब उन्हनि खे सिहत कामिला अता फरमाए। साईं मौला बख़्श उन्हनि जी बि सिहत ठीकु न आहे, साईं जा शागिर्द आहिनि, आलिम भाउ आहिनि, दुआ कयो त अल्लाह सी उन्हनि खे बि सिहत, साईं जे समूरे ख़ानदान खे सिहत आफ़ियत अता फरमाए। मुफ़्ती साहब मूंखे उनजो जवाब कोन अता फरमायो, उहो इन जे करे त उन्हनि जो सीनो जेको आहे मुस्तफ़ा जी मुहबत सां ज़ियारत सां भरियल आहे। पर मुफ़्ती साहब ज़ुबान हाल में ईअं फरमाए रहिया हुया, उहो हक़ न बि जरिया, जेकॾहिं तोखे हाणे मां जवाब न बि ॾिनो त वक़्तु ज़रूर ईंदो, इन सुवाल जो जवाब तोखे पाण ईंदो। मुफ़्ती साहब 29 मार्च ते पर्दो फरमायो आहे। हीउ किताब जेको मां अॼु तव्हांखे ॾिनो आहे, आलिमनि सगोरनि सभिनी खे किताब तव्हां ॾिठो, ऐं मां बुज़ुर्गनि खे छो तकलीफ़ ॾिनी त उथी बीहो, हेॾो पंधु करे आया। किबला बरकाती साहब उमिरि जा वॾा आहिनि, वेही बि कोन पे सघिया, किथां हैदराबाद खां हलिया आहिनि। हिन किताब में मुफ़्ती साहब मूंखे हुन सुवाल जो जवाब कोन ॾिनो। हिन किताब जो सफ़ो हाणे शायदि मूं वटि टाइम न आहे जो मां तव्हांखे खोले करे ॿुधाए सघां। उन सुवाल जो जवाब, कहिड़ो सुवाल? मां सुवाल कयो त किबला तव्हांखे रसूलुल्लाह जी ज़ियारत थी आहे? सिर्फ़ मां हिकु दफ़ो सुवाल कयो, मां त चवां थो मुफ़्ती साहब जी हयाती ख़ुदि रसूलुल्लाह जी शरीयत जो आईनो आहे। मुफ़्ती साहब जी हयाती मुबारक रसूलुल्लाह जी सुन्नत जो आला मिसाल आहे। मुफ़्ती साहब रहमतुल्लाह अलैह मूंखे जवाब कोन ॾिनो, पर उन्हनि खे ख़बर हुई त हिन चरे खे जवाब ज़रूर मिलंदो। हाणे मां मुफ़्ती साहब जी हयाती जे लाइ पन्ना खोटिया अची, साईं जा फाइल, साईं जा पन्ना, ऐं अल्हम्दुलिल्लाह असां को मिल्कियतनि वारा त आहियूं कोन जो मिल्कियत जा पन्ना ॻोल्हिया। फ़क़ीर ऐं मिस्कीनी हाल आहे असांजो, शरीयत जी मिल्कियत असां वटि आहे अल्हम्दुलिल्लाह, रसूलुल्लाह जे मुहब्बत जी मिल्कियत असां वटि आहे। दुनिया में माण्हू मिल्कियत कोन विराईंदा आहिनि, कसम असां पंहिंजी इहा मिल्कियत तव्हांखे विराईंदा था वठूं। मुफ़्ती साहब मूंखे जवाब कोन था फरमायो। 140 नंबर सफ़े ते इन सुवाल जो जवाब मौजूद आहे, जेको मां मुफ़्ती साहब, इन जो मतिलबु इहो न आहे त को हिकु दफ़ो मां सुवाल कयो त किबला तव्हांखे मुस्तफ़ा जी ज़ियारत थी या कॾहिं न? तारीख़ वा 6 महीनो 1979। पोइ हिन पन्ने ते मां उहो पन्नो ई मुफ़्ती साहब जे हथ करे छापे छॾियो, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, हिन ते मौजूद आहे। इन करे ॻाल्हि कोन थी कयां त तव्हां किताब वठो, पर मां तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां हुन सीने जी, जेको हज़रत इमामुल आरिफीन पीर सईद रोज़े वारे जे फैज़ जो छंडो हो। मां लाड़काणे में फ़क़ीर कई मार्ज़ कयो, हज़रत इमामुल आरिफीन जे फैज़ जे छंडे जो मिसाल इहो आहे, ख़ुदि सोणे रोज़े धणी रहबर जो शान छा हूंदो। जे रोज़े धणी रहबर जो शान इहो आहे त उन बादशाह बगदादीअ जो शान छा हूंदो। जेकॾहिं उन्हनि जो इहो शान आहे त सोणे अली शेर ख़ुदा जो शान छा हूंदो, सोणे उस्मान जो शान छा हूंदो, सोणे उमर जो शान हूंदो छा हूंदो, अबू बकर जो शान छा हूंदो। हाणे भरियल आहे, ॿुधाए त सही मुंहिंजे मुस्तफ़ा मदनीअ जो शान कहिड़ो। सुभान अल्लाह, माण्हू सम्झनि कोन था, अखियूं कोन्हनि माण्हू वटि। मुफ़्ती साहब ॻाल्हि ख़तम कया, मुफ़्ती साहब मूंखे जवाब कोन ॾिनो। 140 नंबर सफ़े ते मुफ़्ती साहब जे हथ अखर मूंखे उहा नात मिली। मुफ़्ती साहब जा ॿाहिरि शाहिद वेठा आहिनि, मुंहिंजो वॾो भाउ साईं मोहतरम अब्दुल नबी सिकंदरी, उहे बि हुन राति जा शाहिद आहिनि। फरमाइनि था हीअ उहा राति आहे जंहिं राति में सिबक़तुल हुदा जे अंगण ते हज़रत मुफ़्ती साहब रहमतुल्लाह तआला अलैह आरामी हुया। तहज्जुद वारे वक़्त में सॼो मदरसो हुबकार थी वियो, सॼे मदरसे में खुशबू थी वई। पर चवनि था असांखे ख़बर न आहे, ख़बर तेड़ी महिल पई जेड़ी महिल मुफ़्ती साहब रहमतुल्लाह अलैह पंहिंजी खट मुबारक ते वेही रहिया ऐं वेही करे रोइण शुरू फरमायो ऐं सुॾका ॾींदा रहियासीं, सुॾकनि ते जाॻियासीं ऐं मुफ़्ती साहब खे अर्ज़ु कयोसीं किबला छा माजरा हुआ। दिलि खे त ख़बर पइजी वई राज़ छा थियो आहे। इन्हनि अतरनि सां, इन्हनि ॿियनि शयुनि सां तुंहिंजो हे पाचो, तुंहिंजो हथ, तुंहिंजी बाह, तुंहिंजो कपिड़ो त हुबकी सघे थो, उनजी बाकार थी सघे थी। जेकॾहिं सारो वतन रोशन थी वञे सम्झ त मुंहिंजो मदीने वारो साईं हुते आयल आहे। फरमाईंदा असां सुवाल न कयो। सुबुह जो मुफ़्ती साहब रोईंदा रहिया, निमाज़ पाण पढ़ायूं उन तारीख़ ते। तज़किरतुल महफ़िल जी तारीख़ूं तव्हां ॾिसो, उहे तारीख़ूं ख़ाली आहिनि। मां ईअं त कोन्हे छेड़ कंदो आहे, मुंहिंजो 6/5/1979 में मुफ़्ती साहब काथी आहे। मां उहे डायरियूं वञी खोलियूं आहिनि तज़किरतुल महफ़िल में मुफ़्ती साहब शाहपुर में। माना ॻाल्हि जी कड़ी मिलाइण
मुफ्ती साहब हथ सां नात लिखी या पंहिंजी पाण हथ सां नात लिखी थो ऐं उन नात में फरमायो थो त मिलियो मोहबो मंठारो अॼु राति आहे 7 बार अलहम्दु वाईबात आहे अॼु राति मोहबो मंठारो मिली वियो आहे मां तोखे चवां थो थर मां अचण वारा ओ बदीन ठटे शिकारपुर मस्ते बलोचिस्तान मां अचण वारा ओ कराची मां पंध करे हिते अचण वारा ओ मिस्कीन मुस्तफा जा उम्मती तोखे मुबारक हुजे हज़रत मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी पंहिंजी हयातीअ में तोखे इहो पैगाम ॾिनो मिसाल वक़्त बि इहो पैगाम ॾिनो ईअं पाण खे भुलियल न भाइजा असांजा चेहरा ॾिस त तोखे ॿुधाईंदा असां मुस्तफा जा परवाना मूंखे सिर्फ़ इहा ॻाल्हि अर्ज़ु करी टियों सुवाल तव्हांजो जेको मूंखां सभ खां वधि कयो वियो आहे उहो अॼु तव्हां कठे हो मां सभिनी खे ॿुधाए छॾिया माण्हुनि सुवाल कयो त साईं दस्तार मुबारक साईं जन खे पातल हुई उन समेत साईं खे दफन कयो या न भाई सवाल आहे या न कयो था न हिकु ॿिए खां तव्हां सुवाल पुछंदा मूंखां इलाही जॻह तां चिठी में इहो सुवाल आयो आहे त साईं जो चेहरो मुबारक तव्हां ॾिठो आख़िरी ज़ियारत कई उन में साईं खे दस्तार मुबारक मथे ते पातल आहे त दस्तार मुबारक पाए करे हज़रत मुफ्ती साहब खे दफन कयो वियो लहद में मुंहिंजे ख़्याल में तव्हां खां ॻाल्हि विसरी वई मां अध में छॾियो वरी मोटाए छॾी केड़ी वो संगड़ वाले हाफिज जी जेका गाल पे बुधायन त ख्वाब में ॾिठो सुभान अल्लाह इहा गाल रहिजी वई थोड़ी मां कयो हुन टियों सवाल बुजुर्ग कयो कहिड़ो ऐं इहो साॻो सवाल मथे असांजे सिलसिले में हज़रत इमामुल आरिफीन पीर से मोहम्मद राशिद रोज़ेदनी जे सिलसिले में भी इहो सवाल कयो वियो आहे उन सवाल कयो त क़िबला अम्हा त असां खां जुदा थी वयव मुफ्ती साहब फरमायो बाबा इहा मिट्टीअ जा 2 हथ मूंखे मुस्तफा जी उम्मत खां परे नथा करे सघां ॾाढी मिठी आहे घणी मिठी आहे इन जो मतिलबु आहे त मुफ्ती साहब फरमाइनि था असां तव्हां जे दरमियान मौजूद आहियूं असां तव्हां मां पर्दो ज़ाहिर में अमर रब्बिया ज़रूर कयो आहे पर हक़ीक़त में असांजो फैज़ तव्हां जे दरमियान मौजूद आहे मां तव्हांखे ॾोकड़ कोन ॾिना पैसा कोन ॾिना तव्हांखे कंहिं घुरायो आहे न मां MP आहियां न मां MNA आहियां न मां सरदार आहियां पर मां चवां थो त मुस्तफा जे दर जो ख़ातिम आहे कसम अल्लाह जो सरदार बि क़दमनि में झुकंदा आहिनि मुस्तफा जे सदके सिर्फ़ एतिरी ॻाल्हि कयां थो त दस्तार वारी ॻाल्हि मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह सुवाल जो जवाबु सवलो इहो आहे मुफ्ती साहब जी आख़िरी ज़ियारत तव्हांखे असां मुफ्ती साहब जी उन दस्तार में कराई हुई छो त तव्हां सॼी उमिरि मुफ्ती साहब खे ईअं ॾिठो हुयो सुन्नत में जीअं तव्हां ॾिठो हुयो बाक़ी मसइलो शरीयत जो इहो आहे त दस्तार शरीफ़ समेत दफन करणु तोड़े जो इहे असांजा आलिम वेठा आहिनि तोड़े जो कुझु फ़क़ीहनि जो कुझु आलिमनि जो कौल आहे पर अॼुकल्ह त वठ पकड़ थी वई आहे हर कंहिंजे लाइ पंहिंजो उस्ताद वॾो फ़क़ीह आहे हर कंहिंजे लाइ उनजो आलिम असांजो इमाम अहले सुन्नत हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी सचो सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह छो हीअं थी विया हो लंगर करायूं था बा छो था परेशान थियो ॿुधंदव न अॼु मां तव्हांजी तकड़ी जान कोन छॾींदुसि घणो ई तव्हां भॻा थी विया आलिमनि मनो फरमाई आहे जिन जो अमल ॿिए मसइले ते आहे मां उन्हनि जे बारे में कोन थो ॻाल्हायां पर असांजी जेका ख़ुदि मुफ्ती साहब जी फतवा ही ख़ुदि मुफ्ती साहब जी अदा ईअं त मज़ो ई कोन्हे न त असांजो वालिद हिकिड़ी फतवा ॾिए ऐं पुट वरी हुनजो उतड़ कनि इहा ॻाल्हि ठही ॻाल्हि मुफ्ती साहब फरमाईंदा केॾो बि वॾो आलिम हुजे केॾो बि दरवेश हुजे पर अदा मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा खे बि रोज़ ए अतहर में बिना इमाम शरीफ़ जे रखियो वियो इहो मुफ्ती साहब जो आख़िरी दीदार फ़क़ति असां तव्हांखे इमाम शरीफ़ फटके में करायो हुयो बाक़ी मुफ्ती साहब लहद में उहो फटको मुबारक अल्हम्दुलिल्लाह अॼु बि शाहपुर चाकर में मौजूद आहे असां वटि जेको मुफ्ती साहब आख़िरी ॾियारनि में ॿधो हुयो पंहिंजे हथनि सां उहो ई असां अल्हम्दुलिल्लाह मुफ्ती साहब जा मोहताज कोन हुया आख़िर में जेको उन्हनि जे मथे मुबारक ते सुहाग जेको दस्तार मुबारक हुई उहा उन्हनि जे हथ मुबारक सां ॿधल हुई असां तव्हांखे ज़ियारत कई बाक़ी मुफ्ती साहब जी क़बर मुबारक में आरामी आहिनि दस्तार मुफ्ती साहब जे मथे मुबारक ते कोन्हे सुवाल जो जवाब अची वियो हाणे मां हर जलसे में वञा मूंखे चिठी लिखी केरु न पुछे मां तव्हां सभिनीनि जो शुक्रगुज़ार आहियां पर महिरबानी करे जेको मुंहिंजे रसूलुल्लाह सां मोहबत थो करे केरु बि थिए न जेको रसूलुल्लाह सां मोहबत थो करे इते ही वेठल हुजो फ़क़त दुआइया कलिमात साईं क़िबला आगा अयूब जान सरहंदी उहे दुआ बि उहे ई फरमाईंदा ऐं लंगर बि हेॾो लॻंदो दुआ थींदी पाण दुआइया कलिमात फरमाईंदा साईं जन खां अॻु में मां साईं जन खां माज़रत हुआ आहियां
वो बि चुरे न फ़क़ीरो वेठा हुजे लंगर अचे पियो परेशान न थियो तव्हां रुॻो ॿुॾे तवजो कयो साईं क़िबला करूंडी जा साईं सजादा नशीन साईं अब्दुल कादिर शाह जीलानी उहे 2 मिंट पंहिंजो इज़हार ख़्याल कंदा जो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल हज़रत